बर्दाश्त भी कंहिं इंसान में हूंदी आहे, सबके में न हूंदी आहे। बर्दाश्त जो जेका ताक़त आहे न, उनखे सिर्फ़ु हिकु अल्लाह ई थो ॼाणे। शैतान इब्लीस तव्हांजी बर्दाश्त तोड़ींदो आहे। रब पाक इहो चाहींदो आहे त इन बर्दाश्त खे तूं सब्र में गुज़ार। इन बर्दाश्त खां बाद में मां रब जेको तुंहिंजे लाइ कंदोमांइ न, उहो ज़बरदस्त ऐं मस्तु कंदोमांइ। शैतान इब्लीस तव्हां ॾे ईंदो आहे, तव्हांखे उन बर्दाश्त जे लाइ तव्हांखे रोकींदो आहे त छाजे लाइ तूं बर्दाश्त करेसि, छाजे लाइ तूं हिनजो एतिरो मन ॻाल्हाइण तो बर्दाश्त करे। शैतान इब्लीस तव्हांखे हार मञाईंदो। पर इन बर्दाश्त में जेको इंसान सब्र थो करे, मां ख़ुदा जो कसम, इन जो रिज़ल्ट जेकॾहिं तव्हांखे अल्लाह एडवांस में ॾेखारे आहे न, त हर कोई लालच जे करे बर्दाश्त करे। बर्दाश्त भी कंहिं इंसान खे रास ईंदी आहे, सब खे न ईंदी आहे। बर्दाश्त कयो उन्हनि माण्हुनि खे जेके तव्हांखे ॾिठा बि नथा वणनि। बर्दाश्त कयो उन्हनि खे जेके हर वक़्तु तव्हां सां गुस्से जे तरीक़े सां पेश अचनि। बर्दाश्त कयो जिन वटि तव्हां मज़दूरी जा मुलाज़मत था कयो। ख़ुदा जो कसम उहो वक़्तु बि ईंदव जो उहो इंसान तव्हांजी ॾाढो निवड़त कंदा। यादि रख ए अल्लाह जा ख़ल्क़ियल इंसान, रब तोसां बि आहे, तोखे न छॾींदो। यकीन रख रब ते, जेको थींदो सो भलो थींदो। रख त अल्लाह ते।